जी दोस्तों, अव्हांखे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि सां गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे इहो ॾिसी त असां सिंधी पूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे, भली उन्हनि जी नेशनैलिटी पाकिस्तान सिंध जी हुजे या दुनिया में कंहिं बि मुल्क जी हुजे, पर असां उन्हनि खे पंहिंजो सम्झंदा आहियूं ऐं उन्हनि जी कामयाबीअ ते फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं। असांखे उन ॻाल्हि ते बि फ़ख़ुरु महसूसु थींदो आहे त असांजा सिंधी भल दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजनि था, पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे अॻिते मुतारिफ़ कराइनि था ऐं पाण खे सिंधी सॾाइनि था। इहा सोच त सिंधी ॻाल्हायो, सिंधी सॾायो, सिंधी क़ौम, सिंधी ॿोली, सिंधी सक़ाफ़त खे कॾहिं मरण कोन ॾींदी। सिंध धरती हमेशह साई ख़ुशहाल आसूदी रहंदी, मेराण में हमेशह मौजूदु रहंदियूं। दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे हिकु अहिड़ी सिंधी शख़्सियत जे बारे में जंहिं मुन्ना भाई MBBS, 3 इडियट्स, PK ऐं संजूअ जहिड़ियूं लाज़वाल फिल्मूं पंहिंजे मदाहनि लाइ पेश कयूं। अॼु असांजो वीडियो आहे बॉलीवुड यानी इंडियन फिल्म इंडस्ट्री जे हिकु फिल्म मेकर राजकुमार हिराणी जे बारे में। राजकुमार हिराणी जंहिंखे प्यार मां राजू बि सॾियो वञे थो। राजकुमार हिराणीअ जो जनम 20 नवंबर 1962 में इंडिया जे शहर नागपुर, महाराष्ट्र में थियो। संदसि जे वालिद साहब जो नालो सुरेश हुयो, जंहिंजो तालुक़ सिंध जे शहर मिरापुर, नौशेरो फिरोज़ सां हुयो। हिन पंहिंजी तालीम हासिलु करण खां पोइ पंहिंजो कैरियर फिल्म ऐं थिएटर में शुरू करणु चाहियो ऐं हिन स्कॉलरशिप ते फिल्म एडिटिंग जो कोर्स कयो। उन खां पोइ हू केतिरा ई साल फिल्म एडिटर जे लाइ कोशिशि कंदो रहियो, पर का ख़ासि कामयाबी न मिली। पंहिंजी महिनत सां ई फिल्मुनि जी एडवर्टीज़मेंट जो डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर थियो ऐं कुझु फिल्मुनि जा एड पिणु ठाहिया, जहिड़ोक अ लव स्टोरी 1942, करीब ऐं मिशन कश्मीर जहिड़ियूं फिल्मुनि जा एड ठाहिया। पर ही पंहिंजे कम मां मुतमइन कोन हुयो ऐं फिल्म पे ठाहिणु चाही। उहो ई सबबु हुयो जो हिन पंहिंजा सभु कम छॾे ॾिना ऐं फिल्म ठाहिण लाइ कमु शुरू कयो ऐं आख़िरकार 2003 में मुन्ना भाई MBBS जहिड़ी जग मशहूर फिल्म ठाही ऐं पाण खे बॉलीवुड जो तमामु वॾो फिल्म मेकर, डायरेक्टर, प्रोड्यूसर, स्क्रीन राइटर ऐं एडिटर तौरु मञरायो। राजकुमार हिराणी, जंहिंजो ख़ानदानी लिहाज़ खां, ज़बान, सक़ाफ़त जे लिहाज़ खां सिंध सां तालुक़ु आहे। राजकुमार उर्फ़ राजू पंहिंजे कैरियर में जेतिरियूं बि फिल्मूं ठाहियूं आहिनि, उहे बॉक्स ऑफिस ते ब्लॉकबस्टर रहियूं आहिनि। हिन जी ठहियल फिल्म मुन्ना भाई MBBS, जंहिं 2003 जे ज़माने में 33 करोड़ कमाए बॉक्स ऑफिस ते सुपरहिट रही। उन खां पोइ 2006 में साॻी फिल्म जो सीक्वल ठाहियो, लॻे रहो मुन्ना भाई, जंहिं 1 अरब 20 करोड़ कमाए पाण खे ब्लॉकबस्टर फिल्मुनि में शामिलु कयो। इहो सफ़रु रुकणो कोन हुयो, जारी ऐं सारी रहियो। राजू पूरी बॉलीवुड खे हैरान करे छॾियो जॾहिं हिन 2009 में 3 इडियट जहिड़ी लाज़वाल फिल्म थिएटर में आंदी, जंहिं उन दौर में 5 अरब रुपया कमाए पूरी बॉलीवुड खे हैरान करे छॾियो। उन खां पोइ 2004 में PK फिल्म पेश कई, जंहिं बॉक्स ऑफिस ते 8.5 अरब जो बिज़नेस कयो ऐं इंडिया जी पहिरीं फिल्म बणी जंहिं 7 अरब रुपयनि खां मथे जो बिज़नेस कयो। उन वक़्तु इंडिया जी सभ खां वॾी फिल्म जो एज़ाज़ माणियो। उन खां पोइ 2018 में अदाकार संजय दत्त जी ज़िंदगीअ ते ठहियल फिल्म संजूअ खे मदाहनि लाइ पेश कयो, जंहिं 5 अरब 86 करोड़ जो बिज़नेस करे बॉक्स ऑफिस ते ब्लॉकबस्टर
जो रिकॉर्ड ठाहियो। दोस्तों, अॼु असांजी मालूमात जो महवर आहे सिंध धरती, सिंधी ॿोली, सिंधी सकाफ़त सां तालुक़ु रखंदड़ सिंधी शख़्सियत राजकुमार हिराणी। पंहिंजी ज़िंदगीअ में स्ट्रगल महिनत करण सां हिन पाण खे इंडिया जे तमामु वॾनि फिल्म प्रोड्यूसर्स, फिल्म मेकर्स, डायरेक्टर्स में शामिल करायो आहे। पंहिंजे अनमोल कम जे लाइ राजूअ खे तमामु घणनि एवॉर्डनि सां पिणु नवाज़ियो वियो आहे, जंहिंमें 4 नेशनल फिल्म एवॉर्ड, 11 फिल्म फेयर एवॉर्ड्स, 4 प्रोड्यूसर्स गिल्ड फिल्म एवॉर्ड्स, 12 आईफा एवॉर्ड्स, 4 बॉलीवुड मूवी एवॉर्ड्स, 6 ज़ी सिनी एवॉर्ड्स, 8 स्टार स्क्रीन एवॉर्ड्स, 3 ग्लोबल इंडियन फिल्म एवॉर्ड्स, 1 स्टार डस्ट एवॉर्ड ऐं ॿिया केतिरा ई एवॉर्ड मिलाए करे कुल 70 एवॉर्ड माणिया आहिनि। जी दोस्तों, त हीअ हुई नंढड़ी मालूमात सिंध धरती, सिंधी ॿोली, सिंधी सकाफ़त सां तालुक़ु रखंदड़ इंडियन फिल्मुनि जो डायरेक्टर, प्रोड्यूसर, फिल्म मेकर राजकुमार हिराणी उर्फ राजू जे बारे में। उम्मीद आहे अव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश कयूं था त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा, जिया लतीफ़, जय झूलेलाल।